मटियारी ज़िले में मुकर्रर कयल नए डिप्टी कमिश्नर लालदिन उमंगी ऐं SSP मटियारी नूरुल हक रिंद पारां मटियारी ज़िले जे साफ़िन सां तारुफ़ी गॾिजाणी भिटरा जे रेस्ट हाउस में मुनक़िद कई वई। गॾिजाणी में मटियारी ज़िले जे टिनि तालुक़नि जे DSPs ऐं समूरनि थाणनि जे SHOs खे पिणु शामिल कयो वियो। इन मौक़े ते SSP मटियारी नूरुल हक रिंद चयो त मटियारी ज़िले में समाजी बुराइयूं ऐं मंशात जो कारोबार चोट चढ़ियल आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु मां साफ़िन आॾो DSPs ऐं SHOs खे मुकमल मंशात ऐं समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे जी इजाज़त ॾिनी आहे। जल्द ज़िले जे शहरनि ऐं ॻोठनि में मंशात जे डीलरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करे मथनि केस दाख़िल कयो वेंदो। हुन वधीक चयो त आवाम जी सहूलियत लाइ जल्द भिटरा में 15 कंप्लेंट सेंटरनि जो इफ़्तिताह कयो वेंदो। SSP मटियारी नूरुल हक रिंद गॾिजाणी दौरान दावा कंदे चयो त ज़िले अंदरि मंशात कंहिं बि सूरत में हलण जी इजाज़त न ॾींदसि। सभिनी अमलदारनि खे सख़्त हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। पंहिंजी पहिरीं मीटिंग में सभिनी थाणनि जे SHOs खे वार्निंग ॾिनी आहे, मगर अञा ताईं अमल न कयो वियो आहे। कुझु ॾींहं ॾिसां थो ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर मटियारी लालदिन उमंगी चयो त ज़िले इंतज़ामिया ज़ख़ीरा अंदोज़ी समेत हथरादू महांगाई कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन मौक़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले मटियारी जे सदर रजब अली बोलदार, सीनियर सहाफ़िन गुलहसन राजपूत, नौशाद अली बुघियो, मुहर्रम राज ख़ासकेली, अब्दुल गफूर मेमण ऐं ॿियनि SSP मटियारी खे सहाफ़िन खां चोरी ऐं फुड़ लुट वाक़िअनि समेत ॿियनि मसइलनि खां आगाह कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।